अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरन सिरा पांद में गुलन जड़े गुलजार मंद दरसदा अदबी ख़त साहिल मुस्तफ़ा जो इंतखाब। प्यारा गुलजार मु जड़े टिमंदड़ नेणन में टांडन जड़ा लुड़क खोरन हथन जे तिरन ते झले निगाहन जी नीरी जल का पुछो तो अखियन जी ओट ते सिबजी वेल सुपना इश्क जाब शारन में वहंदड़ साबियान जो सागर में पहुचे पंहिंजो विजूद छो बोड़ींदा आहिनि। खबर अथई तो गिलत किरंदड़ गोड़न मुझे जनूनी जज्बन के गिराठियों ॾींदे बेहसीअ में कहिड़ो जवाब ॾिनो। इन बेज़रफ़ ज़माने जा ज़ंगियल ज़ईन कॾहिं बि अव्हां जे मोहब्बतन जा मुश्ताक कोन थींदा। अवी प्यार जी पूजा करियो या इश्क जी पर अर्थ न उमेदन जी अर्थी अरमानन जा जनाज़ा ॾिसी वहशतुन जे वजूद में जेका ख़ुशी खुमार अचे थी उन जो काथो त अव्हां जो पंहिंजो तड़पंदड़ रूह ई लॻाए सघंदो। प्यारा गुलज़र पाण त दुनिया जे उन दिलदिल दोराहीअ ते बीठल आहियूं जिते सच जे अखियुनि में साम्राज्यनि जा सुंबा ठोकियल आहिनि, जिते सिर्फ़ु वहशतनि जो वासो हुजे उते प्यार जा पंछी कहिड़ी परवाज़ करे सघंदा। हा मगर पोइ बि पाण अंधेरनि में हथोराड़ियूं ॾींदे कुझु वक़्त लाइ जीअण जा जतन कयूं वेठा। ॾुखनि जा ॾींहं ॾारींदड़ वाक़िया हिन मीडियाई दौर में को नओं मज़कूर नाहे। हिते हमेशह खां वठी हुस्नाकियुनि जो गलो घुटियो वञे थो। मज़लूमनि जो मातमा ॾिसी छातीअ में जेके छीदूं लॻियूं आहिनि उन्हनि ते का तारीख़ पा नथी रखी सघे। उजालनि जे ओसियड़ में नेणनि खां निडाखियूं रातियूं बि रुसी वयूं त पिरह जे पोपटनि जा रसीला रक़्स बि के मक़तल गाह जो मंज़र अकासी कनि था। हा पिरी पाण मसलसल जुस्तजू जा मतलाशी ज़रूर आहियूं, मगर दुनिया जे दरंदी जो एहसास कजे त इन अमन जो सफ़ीनूं ॿुॾण लॻंदो आहे। असांजे उतास में अलमिया ई अलमिया आहिनि, कंहिं जे कथाउनि जा मिसाल ॾिजनि। इंसाफ़ जी तक़ाज़ा में आस रखी वेठल अमड़ियुनि जूं मजरूह छातियूं हणबा वार कंहिंजी गवाही जो मोहताज नाहिनि रहिया। प्यारा पंहिंजो इश्क त सिर्फ़ु विजूदनि सां वाबिस्ता नाहे रहियो, पाण त गुलाब जे पंखड़ियुनि खां वठी लाड़ जे लूणाठियुनि डंडनि सां बि इश्क कयो आहे। सिंधु जी सुरमाई सींद जो कसम कारूंजर का कश्मोर विच में रहंदड़ हर ज़े रूह खां वठी जॾहिं बि कंहिं कलीअ खे कपियो वियो त पंहिंजे दिल हर तार में इहा पुकार निकिती हूंदी त जाग भेटाई घोट तोखे सिंधड़ी पई सॾड़ा करे। पर शायदि मिरू अरैद जा ज़ैबतुन ज़ालिम इंसान ज़ुल्म जा ज़ाहिर बणिजी असांजे सफ़ेद इश्क ते इनकारूं करे तहमतनि जा तीर तिखा कनि वेठा, जेके असांजे एहसास जज़्बनि खे छिनण ख़ातिर काफ़ी आहिनि। हिन सतमगर समाज में कबंदड़ कदमनि के साबित कदम रखण लाइ सच सीर जे उन ज़माने जी ज़रूरत आहे जिते पोठा पालोटन में हुजन लसियूं लोटन में हुजन के उम्र जी अरड़ाई न हुजे। हिन तेज़ तंद ज़मान जो तूफ़ान असांजे नरम एहसासनि जो मुआफ़िज़ कॾहिं कोन थींदो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां सभु कड़ियूं पोइ उन ज़ंजीर खे मज़बूत करियूं जेका सुट खे कचनि धागनि जे छिॼी वई आहे। प्यारा पंहिंजा पवित्र लुड़क ज़रूरु रंग लाहींदा, पंहिंजे मुख ते मुरकूं ईंदियूं, पंहिंजा लब गुलाबी हूंदा, पंहिंजा सुपना साबिया थींदा। पाण अमन जा ॾींहड़ आहियूं, उन्हनि सिटनि सां साथ सलामत सिंध सलामत। अव्हां जे मोहब्बतनि जो मुश्ताक आऊं तुंहिंजो पंहिंजो मुस्तफ़ा साहिल।